अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। क़ौमी असैम्बलीअ ॿारनि ते जिस्मानी तशद्दुद ख़िलाफ़ बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। तालीमी इदारनि में ॿारनि खे जिस्मानी तशद्दुद जो निशानो बणाईंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। बिल अक्सरियत राय सां मंज़ूर कयो वियो। हलीम आदिल शेख जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ हुकूमती मेंबर्स एहतजाज बि कयो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ब्राडशीट ते लॻल ॾंड खे शरीफ़ फैमिलीअ जी कामयाबी करार ॾेई छॾियो। मरियम नवाज़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ जे दुश्मननि खे हिकु भेरो ॿीहर शिकस्त मिली आहे। करप्शन पकड़ींदड़नि खे 45 लख रुपया ॾेई जान छॾाइणी पई। ब्राडशीट जीअं इमरान खान ऐं संदसि साथियुनि खे बि ॾंड भरणो पियो। वज़ीर आज़म जे एहतसाब बाबति सलाहकार शहज़ाद अकबर मरियम नवाज़ जी ब्राडशीट पारां शरीफ़ ख़ानदान खे ॾंड भरे ॾियण वारी दावा रद्द करे छॾी। शहज़ाद अकबर चयो आहे त कैलबरी कोइन ॿीहर कूड़ ॻाल्हाए रही आहे। ब्राडशीट वारनि पंहिंजो केस हारायो, जिन लाइ उन्हनि वकीलनि खे फीस अदा कई। वज़ीर आज़म इमरान खान जे श्रीलंका पहुचण ते शानदार आजिया। कोलंबो पहुचण ते वज़ीर आज़म खे गार्ड ऑफ ऑनर पेश करण सां गॾु तोपुनि जी सलामी बि ॾिनी वई। वज़ीर आज़म इमरान खान जे श्रीलंकन हम मुनसब सां मुलाक़ात। पंजाब जे क़ौमी तकाइन 75 डिस्का जे रिटर्निंग ऑफिसर इलेक्शन कमीशन खे 20 पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर वोट कराइण जी सिफ़ारिश करे छॾी। इलेक्शन कमीशन में बयान रिकॉर्ड कराईंदे RO चयो त प्रिज़ाइडिंग ऑफिसर जे देर सां पहुचण ऐं मुनासिब जवाब न ॿुधाइण सबबि धांधलीअ जो ख़दशो आहे। नून लीग जी बि NA 75 डिस्का ते ॿीहर चूंड कराइण जी दरख़्वास्त। इलेक्शन कमीशन सुभाणे ताईं PTI खे दस्तावेज़ जमा कराइण जी हिदायत करे छॾी। डिस्का इलेक्शन बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो क़बूल हूंदो। धांधली नून लीग जो कमु आहे। PTI खे इदारनि ते यकीन आहे। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त 20 पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर चूंडुनि वारे वज़ीर आज़म जे शफ़ाफ़ चूंड नतीजनि जी अकासी आहे। ओपन सेनेट चूंड जे मुखालिफ़त कंदड़ धांधली चाहिनि था। PTI डिस्का में कयल नंढी चूंड दौरान वोट ते धाड़ो हणी इलेक्शन कमीशन जे अमले खे मिसिंग पर्सन कयो। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त NA 75 जे अवाम खे आइनी हक़ खां महरूम कयो वियो। नौशीन इफ़्तिख़ार चयो आहे त हीउ वेढ़ो जमहूरियत लाइ आहे। 20 पोलिंग स्टेशन्स जे नतीजनि जो इंतज़ारु आहे। सिंध काबीना उस्तादनि जे बदिलियुनि ते 3 सालनि खां लाॻू पाबंदी ख़तमु करे छॾी। बदिलियूं ऐं मुक़ररियूं अगस्त खां करे सघजनि थियूं। काबीना पारां मकानी खाते जे मुलाज़िमनि जी पेंशन जा मसइला पाण हल करण जी हिदायत। ज़िले नौशहर फ़िरोज़ जे अॻूणे ज़िले नाज़िम सैयद हसन अली शाह बिरिया सिटी लालबाग में खुली कचहरी कई, जंहिंमें ज़िले जे आसपास जे माण्हुनि जे इलाइक़नि जा मसइला ॿुधा ऐं उन्हनि खे हल करण जा अहकामात पिणु जारी कया। डिस्ट्रिक्ट नौशहर फ़िरोज़ वार्ड नंबर 7 उमरानी महला में सफ़ाई न हुअण सबबि आवाम परेशान। टाउन इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई, जंहिं ते उतां जे रहाइशनि जो चवणु हुयो त टाउन अमलो सफ़ाई करण में ॾाढी लागर्ज़ी पियो करे ऐं टाउन अमलो चंड जीअं क़िस्मती नज़र अचणु लॻो, जंहिं सबबि शहर में गंदगी फैलिजी रही आहे। सिंध में कश्मीरियुनि खे आबाद करण वारे अमल ख़िलाफ़ जिस्कम मर्कज़ जे सॾ ते नवाबशाह में जिस्कम ज़िले नवाबशाह पारां चीफ ऑर्गेनाइज़र शोबान माटी, इमदाद लिगारी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां अलामती बुख हड़ताल कई वई। जंहिं मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंध को यतीम खानो न आहे जो अफ़गानी, बंगाली, बर्मी हाणे कश्मीरियुनि खे हिते पियो मुंतक़िल कयो वञे, जॾहिं त सदियुनि खां रहंदड़ सिंधियुनि खे रहण लाइ अजो बि मुहैया न पियो कयो वञे। नवाबशाह ज़िला इंतज़ामिया पारां हद दख़लियूं ऐं गैरक़ानूनी अदावतूं ड्राइण वारे अमल ख़िलाफ़ नवाबशाह जे ताहिर कॉलोनीअ जे रहवासियुनि रमज़ान कास्केली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतजाज कयो वियो, जंहिं ते उन्हनि जो चवणु हुयो त मनपसंद माण्हुनि जा कब्ज़ा छॾे सिर्फ़ु असां ग़रीबनि जा अजा गैरक़ानूनी ॼाणाए प्रथा पिया वञनि, जंहिं ते उन्हनि मुतालबो कयो त असांखे मुतबादिला जॻहियूं ॾिनियूं वञनि। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद सैयद मोहसन अली शाह जी सदारत हेठि शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में रांदियुनि खे हथी ॾियारण लाइ डिवीज़न स्पोर्ट्स कोऑर्डिनेशन कमेटीअ जो हिकु अहम इजलास कमिश्नर ऑफिसर जी कमेटी रूम में थी गुज़रियो। मोरो म्यूनिसिपल कमेटीअ जे चीफ ऑफिसर ताज मंगी ऐं चीफ काउंसलर ऑफिसर नूर समो ऐं चीफ सैनेटरी ऑफिसर मुकेश कुमार ऑर्डर थियण तां ॿिन्ही दोरियुनि में जहिड़ो थी पियो। मोहमारी थियण बैदि हिक ॿिए मथां लतुनि मुकुनि ऐं सोंटनि जा वसकारा शुरू थी विया,
जंहिंमें चीफ ऑफिसर ताज मोहम्मद मंगी मज़ार असगर ख़ालिद मामूली ज़ख़्मी थी पिया जिन खे इस्पताल मां फर्स्ट एड ॾेई रवानो कयो वियो जंहिं बैदि ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए मथां एनसी पिणु दाख़िल करायूं। अॻूणे एक्साइज़ डायरेक्टर पीपल्स पार्टी अॻवान कुर्बान खोसो जे मुबैना ज़ियादतुनि ख़िलाफ़ सदूजा जे रहवासियुनि औरतुनि ॿारनि ऐं मर्दनि जो क़ुर पाक खणी नेशनल हाईवे ते एहतजाज जंहिं ते उन्हनि घुर कई त बासर असांजी 28 एकड़ ज़मीन ज़बरदस्ती ख़रीद करणु चाहे थो। असांजे इनकार करण ते असांखे ज़मीन ते पाणी बि नथो वहणु ॾिनो वञे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।